अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अब्दुल्ला गडानी। दोस्तों, रौती कच्चे में हलंदड़ तकरार सीलरा बिरादरी, दौंधू बिरादरी, कोश, भुट्टा, शर ऐं ॿिनि क़ौमनि में क़ौमी झेड़े जे ख़ात्मे जे लाइ जेकी आहे अवामी माण्हू सियासी, समाजी, मज़हबी ऐं उन खां अलावा मासूम नियाणियुनि क़ुरान पाक खणी करे रौती कच्चे जे तरफ़ रवाना थिया। अमन अमान जो काफ़िलो वञी करे उते पहुतो त धुरनि बहितरीन मोट ॾिनी। सो जस हुजे उन्हनि माण्हुनि खे जेको इहो जिद्दोजहद जारी रखनि था पिया ऐं ॿिनि धुरनि खे ठाहिण जे लाइ पंहिंजी जिद्दोजहद मुकमल तौर जेकी आहे उहे जारी रखनि था। सो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त रौती कच्चे जे अंदरि गुज़िरियल ॾेढ हफ़्तो पहिरियां जेकी आहे इन खून रेज़ी क़ौमी झेड़नि जे करे 22 माण्हू सख़्तु ज़ख़्मी थिया ऐं उन खां अलावा 44 माण्हू क़तल थी विया। सो इन हालत जे अंदरि असां समूरनि जे मथां फ़र्ज़ु आहे कि असां ॿिनि धुरनि खे ठाहिण जे लाइ मुकमल पंहिंजी जिद्दोजहद जारी रखूं त ॿ धुरियूं पाण में ठही वञनि, छो त झेड़े जे अंदरि कुझु बि कोन्हे। झेड़ो जेको आहे उहो आहे बर्बादी। केतिरा ई जेके आहिनि माण्हू मरी था वञनि, क़ीमती जानियूं ज़ाया थियनि था पिया, घर बर्बाद थी वञनि था पिया, फसल ख़तम थी वञे थो पियो, ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल थी वञे थो पियो। सो इन जे करे असां पंहिंजी जिद्दोजहद जारी रखूं, असां ॿिनि धुरनि खे ठाहिण जी जेकी आहे उहा कोशिशि कयूं। सो यादि रखणु खपे त अॼुकल्ह असांजे मुआशिरे जे अंदरि ॿिनि धुरनि खे ठाहिण वारा इंतिहाई जेकी आहे घटि आहिनि। 2 धुरियूं ठहनि इन जे अंदरि घटि माण्हू राज़ी आहिनि, बाक़ी 2 माण्हू विढ़नि उन जे लाइ मुकमल कोशिशूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे सपोर्ट करण वारा केतिरा ई हज़ारे माण्हू हूंदा आहिनि त 2 धुरियूं पाण में विढ़नि। त इन जे करे ॿिनि धुरनि खे ठाहिण जे लाइ माण्हू इंतिहाई थोरा आहिनि। जेके ठाहिण जी कोशिशि कनि था पिया, यकीनन उहे माण्हू नायाब आहिनि। उन्हनि खे सलाम हुजे जेके 2 धुरनि खे पाण में ठाहिण जे लाइ पंहिंजी जिद्दोजहद जारी रखनि था पिया। सो झेड़े जे अंदरि बर्बादी आहे। झेड़े जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो कोन आहे ऐं झेड़े जा बुनियाद जेके आहिनि उहे क़ौमी वॾेरा जेके पंहिंजे ताक़त जे बुनियाद ते, जेके पंहिंजे अना जे बुनियाद ते, जेके पंहिंजे लालच जे बुनियाद ते, ताक़त जे बुनियाद ते रांदि सबबु केतिरा ई माण्हुनि खे माराए करे खून रेज़ियूं कराए ऐं उहे जेको आहे वेही करे तमाशो ॾिसनि था पिया। छो त वॾेरे जो कमु आहे ॿिनि धुरनि खे पाण में विढ़ाइण। अॼुकल्ह वॾेरो इनखे ई चयो वेंदो आहे, छो त वॾेरो कॾहिं बि राज़ी न थींदो कि 2 माण्हू पाण में ठहनि। छाजे करे? छो त वॾेरे जी वॾेरपी न हलंदी। जॾहिं 2 माण्हू पाण में विढ़ंदा त वॾेरे जी वॾेरप हलंदी। सो इन जे करे असांजी सिंध जे अंदरि अमन अमान छो न आहे? उन जो बुनियादी मक़सदु इहो आहे कि असां पाण वॾेरनि जा ग़ुलाम आहियूं। असां वॾेरनि जी सलामी था कयूं। जेसीं ताईं असांजी ज़मीर जे अंदरि वॾेरनि जी ग़ुलामी हूंदी, वॾेरनि जी सलामी हूंदी, पोइ अमन अमान जी फिज़ा कॾहिं बि क़ाइमु न थी सघंदी। असां अमन अमान चाहियूं था पिया। अमन अमान जेकॾहिं अमन अमान जे लाइ असांजो ज़हन आहे त असां पंहिंजो पाण खे जेको आहे वॾेरनि खां आज़ादु करायूं। असां वॾेरनि जी सलामी छॾे ॾियूं, वॾेरनि जी ग़ुलामी छॾे ॾियूं। जॾहिं असां वॾेरनि जी सलामी छॾे ॾींदासीं, वॾेरनि जी ग़ुलामी छॾे ॾींदासीं, यकीनन मां दावा सां चवां थो त पोइ असांजे सिंध जे अंदरि अमन अमान जी फिज़ा तॾहिं क़ाइमु थी। सो असां पंहिंजी जिद्दोजहद जारी रखियूं, 2 धुरनि खे पाण में ठाहिण जी कोशिशि कयूं, छो त 2 धुरियूं पाण में ठहंदियूं इन सां ख़ुदा बि राज़ी थींदो ऐं जेकी आहे
घणे जहिड़े जे करे ॿधरियूं पाण में विढ़ंदा त उन जे अंदरि हर क़िस्म जी जेकी आहे बर्बादी आहे। जीअं मां तव्हांखे अर्ज़ु पिया कयुमि त फ़सल बर्बाद थी वञनि था पिया ऐं उन खां अलावा केतिरा ई घर जेके आहिनि उहे उजड़ी बर्बाद थी वञनि था पिया। मुसाफ़िरनि ग़रीब माण्हुनि खे तंगी थींदी आहे जॾहिं जहिड़ो थींदो आहे, छो त जहिड़े जे अंदरि कुझु बि कोन्हे। माल जो नुक़सानु ऐं फ़सल जो नुक़सानु, घर जो नुक़सानु। सो इन जे करे असां जद्दोजहद जारी रखियूं ऐं ॿिनि धुरनि खे ठाहिण जी कोशिशि कयूं। ॿिनि धुरनि खे जिथे बि ज़ुल्म थिए थो पियो, सिर्फ़ु रौंती कचो न आहे, जिथे बि जेकॾहिं झगड़ो आहे सो असां वफ़द जी सूरत में, काफ़िलनि जी सूरत में जेकी आहे उन्हनि वटि पहुची करे ऐं उन्हनि खे ठाहिण जी कोशिशि कयूं जीअं क़ीमती जानियूं ज़ाया न थियनि। छो त ख़ैर ख़्वाह ॿिनि सभ खां बहितर भले में भलो माण्हू उहो आहे जेको ॿियनि जे लाइ ख़ैर ख़्वाही सोचे। जेकॾहिं असां ॿियनि जे लाइ ख़ैर ख़्वाही न सोचींदासीं, ॿियनि जे लाइ बुराई सोचींदासीं, सो यकीनन असांजे लाइ बि जेको आहे बुरो क़दम साबित थींदो। जेकॾहिं असां ॿियनि जे लाइ सुठो जेकी आहे ज़हन रखंदासीं, ॿियनि जे लाइ सुठो सोचींदासीं, पोइ यकीनन असांजे लाइ बि जेकी आहे उहा बहितर रस्ता अलाह पाक जेको आहे हमवार कंदो, जेको असां ॿियनि जे लाइ सुठो सोचींदासीं। सो कोशिशि कयो जिथे बि खून रेज़ियूं हलनि थियूं पियूं, जहिड़ा हलनि था पिया उन्हनि खे ठाहिण जी कोशिशि कयो। अस्सलाम वालेकुम।